अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी ज़बरदस्त बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड यानी ज़बरदस्त बहितरीन थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तों हिकु त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको पंहिंजे हिसाब सां हाणे अकबर ख़ान गेम खेॾे रहियो आहे, इहो त हिकु त जाबर खे अहिड़ो धकु ॾींदो जो जाबर यादि कंदो। ॿियो जेको आहे अचण वारे एपिसोडनि में हिकु दरिया ख़ान सटको कुटको अञा कुझु माण्हुनि खे ॾियण वारो आहे। दरिया ख़ान हिकु बहितरीनु ज़बरदस्त कारकर्दगी करे पियो, मोहम्मद लालू सां गॾु मसाद वारो करेक्टर बि उनजो ज़बरदस्त करे पियो। यानी चवण जो मक़सदु इहो आहे त अचण वारे एपिसोड में सुठा सुठा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, बहितरीनु सीन ॾिसण वटां मिलंदा मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी में। छो त पंहिंजा वेरी ड्रामो हिकु सुठो बहितरीनु हाई लेवल जो ड्रामो आहे, इन में को शक न आहे। जे असद कुरैशी जे अचण खां पोइ हिन ड्रामे खे 4 चंड लॻी विया आहिनि, इहो सच आहे। असद कुरैशी जे अचण खां पोइ हिन ड्रामे खे वाक़ई 4 चंड लॻी विया आहिनि। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, कोशिशि कंदा आहियूं असां हिन चैनल ते सभ खां बहितरीनु सभ खां पहिरियां अपडेट पुॼायूं। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।